तव्हां ताईं पहुचाईंदासीं। ॼामशोरो खां जिते महेराण यूनिवर्सिटी जे शागर्दनि खे नोटिस मोकिलियो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त शागिर्दनि खे लतीफ हॉस्टल खाली करण लाइ इंतज़ामिया तरफ़ां नोटिस जारी कयो वियो आहे। ॼामशोरो खां अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारिजो। जी अज़ीम, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल ॼामशोरो में महेराण स्टूडेंट एक्शन कमेटी जे सॾ ते महेराण यूनिवर्सिटी जे शागिर्दनि तरफ़ां लतीफ हॉस्टल खाली करण लाइ इंतज़ामिया तरफ़ां नोटिस जारी करण खिलाफ हिन वक़्तु जेको आहे हॉस्टल खां एहतजाजी रैली कढी मेन आडिटोरियम हाल साम्हूं जेको आहे धरणो हुयो। शागिर्दनि तरफ़ां इंतज़ामिया खिलाफ शदीद नारेबाज़ी कई ऐं पुलिस ऐं इंतज़ामिया ॻाल्हियूं करण लाइ पहुती आहे। शागिर्दनि जो जेको एहतजाज जारी आहे। उन मौक़े ते जेको आहे एहतजाज कंदड़ महेराण यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि जो चवणु हो त लतीफ हॉस्टल जा जेके उहा ज़बून हालाए कुझु ॾींहं उन हॉस्टल जा जेके छित जा चाप किरण सबबु जेको आहे हिकु शागिर्द जेको आहे ज़ख़्मी थी पियो। असां केतिरा ई भेरा जेको आहे यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे आगाह करण बावजूद बि उन हॉस्टल जो जेको मरमती कमु न करायो। हिन वक़्तु जेको हॉस्टल इंतज़ामिया ऐं यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां ओचितो हिकिड़ो हॉस्टल खाली करण लाइ शागिर्दनि खे नोटिस जारी करे छॾियो आहे। जिन करे जेको आहे शागिर्द जेके आहिनि उहे परेशान आहिनि। हिननि चयो त असांखे कुझु टाइम ॾिनो वञे आहे, पोइ हॉस्टल खाली करे वञूं आहे। हिननि चयो त ओचितो यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां जेको सिक्योरिटी गार्ड वठी जेको आहे शागिर्दनि खे हरासा करे जेको हॉस्टल खाली करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त इंतज़ामिया जेको आहे असांखे पहिरीं नोटिस ॾिया त असीं पंहिंजो बंदोबस्तु कयो आहे। हिननि चयो त शागिर्दनि जो इहो चवणो त महेराण यूनिवर्सिटी जो जेके इंतज़ामिया उहा मुस्तक़िल जेको आहे शागिर्दनि खे हरासा करे रही आहे। हिननि चयो त असांखे जेको आहे बराबरि हॉस्टल ॾिनी वञे त जीअं शागिर्द उते रही सघनि ऐं हुन हॉस्टल में जेको आहे कोई मरमती कमु करे। हिननि चयो त परे परे जा शागिर्द जेके आहिनि हिन यूनिवर्सिटीअ में पढ़णु अचनि था, मगर ग़रीब शागिर्द जेके आहिनि प्राइवेट हॉस्टल जा जेके उहे किराया भरे नथा सघनि, मजबूर थी जेको आहे एहतजाज करे रहिया आहिनि। हिननि चयो त महेराण यूनिवर्सिटीअ जो जेको आहे एडवाइज़र स्टूडेंट अफेयर आहे तनवीर फुलकोटो पुलिस सां गॾिजी जेको असांखे धमकियूं ॾियण आयो आहे। कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियण शागिर्दनि मुतालबो कयो त असांखे जेको बराबरि हॉस्टल ॾिनी वञे, न त ॿी सूरत में जेको एहतजाज कंदासीं। हिन वक़्तु जेको आहे इंतज़ामिया ऐं पुलिस जेको आहे शागिर्दनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु कराए छॾियो आहे। जी रोशनी, वॾी महिरबानी नाज़िन। अज़ीम बारिजो ॼामशोरो खां असांखे तफ़सील न आहिनि।